नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ अछड़ो थर में सरदी जी लहर तेज़ थियण ते समाजी अॻुवण गुलाम अली राजड़, मोहम्मद सुमार दर्स ऐं ॿियनि दोस्तनि जे सहकार सां अछड़ो थर जे मुस्तहकम मिसकीननि माण्हुनि में सर्दी खां बचाव लाइ कंबल, जैकेट, जर्सियूं, जुतियूं, टोपियूं, गरम कपड़ा, एता ते बचाव लाइ फर्स्ट एड में गोरियूं, दवाऊं तक़रीबन 600 नंढनि वॾनि ॿारनि तोड़े औरतुनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि जहिड़ोक होथड़ाऊ, थोड़ाऊ, खारो, लदोर, असोडर, खूह खपणी मुख़्तलिफ़ ॻोठनि में सामान विरायो वियो। अॼु ऐं हिन वक़्तु जेको सो अछड़ो थर जे तड़ थोराऊ ते मौजूदु आहियां ऐं जिथे मुख़्तलिफ़ दोस्तनि जो सहकार रहियो आहे। ख़ासि तावन जेको रहियो आहे असांजे प्यारे दोस्त डॉक्टर सुमार दर्स जो रहियो आहे, जे नवाबशाह में मेडिकल कैंप क़ाइमु कई। उते जेको सो कैंप क़ाइमु कई आहे, उतां जेके कपिड़ा, जुतियूं, ॿारनि जे लाइ जेके से कंबल, कपिड़ा, इहे सभु खणी आयो आहे। ऐं कुझु मुंहिंजनि दोस्तनि बि सहकार कयो आहे। असां ॿिनि दोस्तनि गॾिजी करे वॾा हणा वणा पंहिंजी कोशिशि करे पंहिंजे ज़ाती पैसनि जा पैसा ख़र्च करे अॼु हिते पहुता आहियूं। तव्हांजे साम्हूं हिते जे मिसकिन माण्हुनि थर जे लाइ जेके से कपिड़ा ॾियण रहिया आहियूं। सर्दी जेका असां एतिरी शदीद थी चुकी आहे, हिते जे माण्हुनि चयो त असांजूं उमेदूं अलाह जे तरफ़ हुयूं ऐं तव्हां असांजे लाइ हिते ई सामान खणी आया आहियो ऐं हिननि माण्हुनि खे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं ॿियनि दोस्तनि खे बि अपील कंदुसि त वधि खां वधि अछड़े थर जे माण्हुनि जी हिन ख़तरनाक सर्दी जे मौसम में हुननि जी जेका असां मदद कई वञे। मूं जीअं गुलाम अली राजड़ जूं पोस्टूं ॾिठियूं त अछड़े थर जे अंदरि जे ग़रीब ॿार मिसकिन हिननि सां सर्दी सां बिना घणो सर्दी आहे, हुनजे करे मूं हुते मुहिम हलाई ऐं नवाबशाह में मूंखे 200 खां वधीक कपिड़ा, दवाऊं, पैसा केस जेके मिलिया उन्हनि जो सामान वठी असां थर में आया आहियूं ऐं हिननि खे हर हिकु माण्हू खे उनजी ज़रूरत जे हिसाब सां ॾींदासीं। थर जे ॻोठ थोराऊ में मौजूदु आहियूं ऐं काफ़ी दोस्तनि जे ताउन सां असांजे प्यारे दोस्त मोहम्मद सुमार दर्स जी कोशिशुनि ऐं काविशुनि सां नवाबशाह में जेका हिकिड़ो मैसेज जो या सोशल मीडिया ज़रिए अछड़े थर जे मिसकिन माण्हुनि जे लाइ जेको हिकिड़ो आवाज़ु उथियारियो, उहे जेके बि शयूं उन्हनि जी उमानतूं मिलियूं माण्हुनि जे तरफ़ां, उहा अॼु असांखे ख़ुशी थी आहे। असां हिन वक़्तु थोराऊ ते उन्हनि माण्हुनि जी उमानतूं खणी उन मिसकिन माण्हुनि जे दरनि ते ॾियणु आया आहियूं। अॼु मोहम्मद सुमार आहे, गुलाम अली आहे, जेके बि दोस्त इंसानियत जो दर्द रखनि था, इंसानियत जी ख़िदमत कनि था, हीअ सभ खां अवलियन कमु आहे। पर आउं इहो ई चवंदुसि त मीडिया जे थ्रू त जेके सरहंदी वारा दोस्त आहिनि, जेके हिन ॾुतड़ियल जिथे अञा ताईं का बुनियादी सहूलियत हिननि माण्हुनि वटि न तइलीम आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, न सिहत आहे, हिननि माण्हुनि जी सार लहणु घुरिजे ऐं इंसानियत जे वक़ार खे ज़िंदा रखण जे लाइ अहिड़नि माण्हुनि जो साथ ॾियणु घुरिजे। इहो ई हिकिड़ो इंसानियत जो ज़िंदा मिसाल। गुलाम अली राजड़ जा असीं थोराइता आहियूं ऐं हुननि ग़रीबनि माण्हुनि खे आम दवाऊं ऐं सर्दी जे हिसाब सां बूट उहे ॾिना विया आहिनि ऐं हुननि खे यूं असांजे आवाम जे मथां माना महिरबानियूं आहिनि, छो त असांजे चवण जे बावजूदि मिसकिन माण्हुनि जी सरस कई वई आहे। गुलाम अली राजड़ ऐं यूसुफ दर्स उन जा असीं थोराइता आहियूं। असांखे जुतियूं ऐं कपिड़ा, कंबल मिली चुका आहिनि। अछड़े थर में थोराऊ उन तरह मिली चुका आहिनि। सर्दी बोध आहे, महिरबानी करे अञा कोशिशि कजो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।